पाण पैदल पंध में आयूं आ कहेगा देते हो पाण पैदल पंध में आयूं आ कहेगा देते और इल्ले आए कुल्हत सजो लड्डो पा देते जागदा रहो आए कुल्हत सजो लड्डो पा देते खटण कमाइण जहिड़ा न की हलाए तो कार थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां माण्हूअ जो हो खटण कमाइण जहिड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तहिड़ा नायूं हेॾा बीठा अथव हेॾा कोन पुॼूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुॼूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुले ते सजो लड्डो पा ॾेते कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा हूंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के बरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी ताती बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते मुजी नियत ही खराब सही हे उन के विच में छो तो आणे भी वनी पाजो कम करे न मुजी नियत के विच में छो तो आणे को भी इल्म या अमल तॾहिं असर कंदो आहे जॾहिं घर बात जी नियत साफ़ हुजे मुंहुं केंडा मुंजी सच्ची मुरीद हणीदा तो धोखो कयो ऐं अरबाब तो ता धोखो कयो हां चवंदा आहिनि जेड़ी नियत तेड़ी मुराद भाई मजबूरी हुई तॾहिं असां या वीसी रखी तो चयो त ॿियो नंबर ॾींदीसां पर ॿियो नंबर त छा पर टियों नंबर बि असांजो न खुलियो दिल नला है पहलवान दिल नला है चौथों नंबर तो जो पंजों नंबर जुड़ी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे हे छा कयो
जिते दवा जो असर उते लॻी वियो। हेॾे निभागो छो पियो वञे? रखो वापस। चुप कर। करे था तो न भागो खुदा जी कर सने से ठहर ठुकेल कम में आई थी। रे दे बाबा सफाई करना। ये जा सका। अरे जोर वाली मुझे अच्छे। खबर नथी पए हिन भागो चांवर पाण खाईंदो अलाए अंब खे खाराईंदो। सॼो मारे सॼी महिनत पाणीअ में मिली वई। बस मोला पियो खेर करे। छुड़ा हेॾे मम्मी तो बात कर दीदार जो मज़ो तो वठण दे। बिलोर वॾो बदनाम आहे मरी वे छुड़ा। ये आवाज किथां पियो अचे? छा है तुझो पुट आया? मां तोखे हिन जो पुट थो लॻां? पुट न त कहिड़ो हिन जो पीउ थो लॻी तूं। हीअ मुंहिंजी मंग आहे मंग ऐं मां हिन जो थियण वारो मुड़ुसु आहियां मुड़ुसु। ची 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 केॾी खूबसूरत छोकिरी हिन जी शादी तोसां कराईंदा? ही बकवास पियो करे। मां चवां थो अरे तूं 2 मिंट बात करे नथो दी यार। हाणे मूंखे ॿुधा त मां कीअं थो लॻा? सही आयो पर सुञा आयो। छा मतिलबु आहे मां सुञो आहियां? मुंहिंजो मक़सदु तव्हां मूंखे सुठा थो लॻो पर छा आहे तव्हां ठो सुञा आहियो ऐं मां कंहिं अमीर सां शादी करण थी चाहियां। जेकॾहिं अमीर बदशिकलो हुजे त पोइ बि हली वेंदो। अंधो हुजे त पोइ बि हली वेंदो। कानो मंदो तुंदो हुजे त पोइ बि हली वेंदो। पोइ भला तूं मुड़ुसु थी ॻोल्ही या पैसनि जी बोरी थी तलाश करी? मां निभागो। केर मां? तूं निभागो न निभागी थी सघी थी। तूं मुंहिंजे मोहबत खे सुञाणे नथी सघी। मोहबत खे सुञे सां करे पंहिंजी ज़िंदगी अज़ाब नाहे बनाइणी। वरी बि तुंहिंजे बारे में सोचींदसि। अच बिलोर। सोचींदसि माना त आसरो कया वो आसुरनि में असांखे रुलाए छॾी। इहो छा कई इहो छा कई मिठी। वॾे वक़्त खां पोइ मस मस वञी ड्रॉ करे का वॾी सुठी मानी खाधी आहे। इहे चांवर पुट तोखे न हा खाइणा। ॿारनि जी मानी तके थो बाबा जे मां न खावां त पोइ तूं खायां नी। ॿुधाए इहा ॻाल्हि न आहे पुट। जेके चांवर तो खाधा न मूं दवा उन्हनि में ई मिलाई हुई। दवा छा हिननि चांवरनि में तो दवा मिलाई? तोखे ॿी का मानी या चांवर हथी न आयो आहे बाबा जो उन्हनि में दवा मिलाई? जेका तुंहिंजो पुट थो खाए उन में मिलाया आहियो? छो भला इन ते तुंहिंजो नालो लिखियल हुजा त मां हिन ते दवा न विझां। ॿिया खाधा कोन आजा बुर्जी खाने में जो तो इहे चांवर खाधा।
ॿिया खाधा पिया अलाए न मूंखे कहिड़ी ख़बर बाबा मानी खणण लाइ त हेॾे बाबो वियो मूंखे कहिड़ी ख़बर बोतार तो हिन में दवा मिलाई आहे मूं तोखे केतिरा इशारा कया त इहो न खणी वञे न खणी वञे पर तूं ॿुधी कोन पियो मूं सम्झो त तोखे पंहिंजो पेट में सूर आहे अरे बाबा पाण में न विड़ो हाणे इहो सोचो त मुंहिंजो छा थींदो हल दवा त पुटु तो ठाही हाणे यार तोखे ख़बर त तुंहिंजे मथां कहिड़ो असर कंदी माने त तूं सनाई कजाए पहिरियों दफ़ो मां पंहिंजे हथ जी ठहियल दवा खाधी आहे हल बस बाबा अल्लाह भलाई हाँ हे वठ तोखे छा आहे करणो इहो त तूं सम्झी वई हूंदी जी अम्मा सम्झी वियसि त छा करणो आहे हिन बुत ॾिसण खां पोइ बेगम मीरज़ादी त हाँ ई फाटी पवंदो जेकॾहिं तूं इन कम करण में नाकाम वए न त तूं पंहिंजो ख़ैर न सम्झजांइ इहो कमु थी वेंदो तूं इन कम खां बेफ़िक्र रहो पर मुंहिंजो ऐं मिटीअ जो बात बंद रख अञा को कम ई न थियो असां पिनण में लगा पियो हिन खे पंहिंजी आ पहिरियां इहो सोच हितां लखनि जी मिल्कियत कीअं ठाहियूं जे तूं चवंदी तीअं ई मां कंदो आहियां पोइ बुढ़ो मुंहिंजो अञा बुके जी बारी तूं हिन महिल ताईं कहिड़ो कमु कयो आहे हा जेको बि कमु तोखे ॾसियो आहे उन में त नाकाम ई वियो आहे जेकॾहिं ही कमु न थियो न ऐं हिन में नाकाम वए त पोइ घर जी गुंदड़ीअ में विझी मथो चापड़ हणी छॾींदीमांइ पोइ तुंहिंजी पूरी ज़िंदगी न गुंदड़ीअ में गुज़री वेंदी अम्मा असां हाणे हलूं था ऐं दुआ करे छॾिजां त असां हिन कम में कामयाब वञूं अलाह करे इहो कमु थी वञे हिन भाॻीअ खे इहो पुत जो असर थिए अदा मां घर में वेही तंग थी पई मुंहिंजी दिलि थी चवे पई त मुर्शिद साईं जी ज़ियारत करे अदा घर बि अकेलो छॾणो न आहे न इन करे तूं इते हुज घर त मां बचल सां गॾु वञी चाउठ चुमी अचां अदी छोरे बचल खे घर में था छॾियूं मां पाण मुर्शिद जी बास त न ॾेई सघियो मुर्शिद जी ज़ियारत त करे अचूं वॾो साड़ो लो आई बाबा जेको कमु पुफी मूंखे चवंदी आहे उहो वरी तूं चवंदो आहे त मां कयां पुट ज़ियारत ते पिया वञूं तुंहिंजी पुफी उते हलवा खाइण कोन पई वञे जो मूंखे साड़ लॻंदो हलवा त छा पुफी चवंदी छोरा इहो ज़हर जो ढुक तूं पी त बि तूं चवंदे इहो मां पियां एॾो चरियो कोन्हे को जो ज़हर पीए ए असांखे ज़हर पीआरे पाण शरबत जा गिलास पीअंदो अधी जेकॾहिं नथी वठी हली वञी खॾ में पव इहो मुर्शिद मुंहिंजो ॾिठल आहे हलो ता तूं ई हलो घर त अकेलो छॾणो न आहे न इन करे बचल खे घर छॾियूं था हलूं पिया ॾिसे छा थो तूं ऐं मां गॾिजी हलूं था चवाई थी न ज़ियारत करे मोटी ईंदासीं ठीकु आहे पुफी बाबे खे वठी वञ मां घर में सही आहियां केर हली धिका थो खाए पापा ई खोड़ा धिका खाइण लाइ खैर कर मुनकर न कियो पुछदी चाक ते था वञूं पिया अब इहो न ॻाल्हाईंदो कर इएं को पुतो उते रखीसि न दी अदा हिन ते ॿारनि खे कहिड़ी ख़बर हे जावा हाणे बाबा साईं कतार मां कढियो वियो आहे जेकॾहिं कतार मां तोखे कढियो वियो आहे त पोइ मुक़ाबिलो बि तोखे ई करणो पवंदो अबा ओ मुंहिंजी नज़र हली वई रे ओ ज़ाल बाबा अब क्या अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अलाए कहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो पिन ते बि पूरी नथी थिए पिनण वारा पहलवान करोड़पति थी विया पर तव्हां थोकनि जी नियत सही न आहे तॾहिं त पिन ते बि कोन था सुधरो हेॾे गुलू मूं तोसां ॻाल्हायो जो तो विच में टप ॾिनो मूं बि इहे ॻाल्हि कई गुलू जेकॾहिं तो इहा ॻाल्हि कई त तो थोको छो चयो असांखे थोका आहियूं जेकॾहिं तव्हां थोका न आहियो त छा मुंहिंजे चवण सां थोका थी वेंदो छा भला पाण खे जे सम्झो था ही बात खोरो इहे न मुड़दो अॼु हिनखे मलणी ॾियणी पवंदी
मुड़ पलवान मुड़ छड़ो चंगू ना है तू वरी किनो मुझे तू परे थी मां किनो मारू आ वो चंगू बाहर निकल दो अरे हे देख काने तो परी कगो मुसी की मगे तोते आया पानी भरो पान मीठा बिड़ो या मुखे पद रहना जाओ जॾहिं असीं पाण में पिया विढ़ूं पोइ तूं विच में छो आहे हाणे मां ॿाहिरि निकिरी वियुसि हाणे पाण में विड़ो न त मां फोतार खे तव्हां ॾींदुसि अॼु मुंहिंजो विढ़ण जो को बि मूड न आहे इन्हनि सां मां सुभाणे जहिड़ो कंदुसि अच जुड़िया जॾहिं ही नथो विढ़े त पोइ पाण छो विढ़ूंसि हलिया वञो काॾे था तव्हां मूंखे मुस्तक़ी पदर छो आया मां फोतार वटि तव्हां खणी वेंदुसि विढ़ण सां न पचजनि पूरा इहो ॿुधो न अथई पोइ लाचार ई विच में अचनि अॼु पोइ अची कूटनि लाइ हाणे ॿियो छा कजे बाबा चांवर छा कयूं दवा बि न पाण ठाही आहे खाधी बि पाण अथसि होश मां अचण खां पोइ ख़बर पवंदी हिन में छा थींदो पोइ खाधे में दवा तो छो मिलाई तोसां कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदुसि मानी त तो पाण खणी ॾिनी इहा दवा असां हिन अरबाब खान खे खाराइण लाइ विधी पर तो खणी अची ॾिनी हिनखे हे खाई वेही रहियो इहो बि सुठो थियो सुठो थियो हाणे तजुर्बो थी वेंदो त ही दवा कहिड़ो असर करे थी पोइ असां इहा दवा ॿीहर ठाहे पोइ तार अरबाब खे खाराए सघूं था पर पहिरीं दवा जे असर जी ख़बर त पवे ॿुधायो छोकिरा तव्हां ॿिन्ही मां पहिरियों मूंसां मुक़ाबिलो कहिड़ो कंदो पर सोचे सम्झी मैदान में रहिजो छो जो मां वॾो पहलवान आहियां हा ख़्याल सां मथां पंहिंजो बूथ सुॼाए वियो हा न न ही विढ़ंदो ही रेफरी सीटी वॼाए अड़े सीटी वॼे त वॼायां किथां वॼायां अञा सीटी नाहे लॻी हलियो खटे वियो हाणे ॿियो केरु मुक़ाबिलो कंदो बाबा मुक़ाबिलो सुभाणे कबो अॼु हिनखे तयारु था कयूं इहो शुक्र थियो एॾा पादर ऐं ठौशा खाधई अञा बि थींदो शुक्र थियो शुक्र इन करे कयमि त इहा दवा तो बोतार अरबाब खान खे कोन खाराई सोच बोतार इहा दवा बोतार अरबाब खान खाया पोइ छा थिया अरबाब खान ओ तव्हां मां मुक़ाबले जे लाइ केरु थो अचे अरे तूं मुक़ाबिलो कंदे न बोतार मां न त पोइ कतार खां ॿाहिरि छो निकितो बाबा साईं कतार मां कढियो वियो आहे जेकॾहिं कतार मां तोखे कढियो वियो आहे त पोइ मुक़ाबिलो बि तोखे ई करणो पवंदो अबा ओ मुंहिंजी नज़र हली वई रे ओ ज़ाल बाबा हाणे तोखे ख़बर पइजी वई त मूं शुक्र छाजे लाइ कयो इहो त सही की पर हाणे हिन मां जान कीअं जॻायूं हिनखे त भला पाण ॿधी बि सघूं था बोतार अरबाब खान खे त पाण ॿधी बि कोन सघूं हा पोइ रोज़ ॿियो कुश्ती या मुक़ाबला करे या असांखे कुटे या हाणे इहा सुस्त घणी थी वई ॿिए राउंड लाइ तयारु थी वञो हलियो मूं हार मञी मूं पंहिंजे हथ मथे खयां इहो मुक़ाबिलो तूं खटे बा हाणे इहो ॾाढो थो चवे इहो मुक़ाबिलो आऊं विढ़ंदसि तूं करे जो मुक़ाबले जे लाइ हींअर जो तो चयो हा ओए तूं तयारु थी वञ तूं मां अचां थो 2 मिंट ज़ोर पइजी वियो आहे असांखे ॾिसी घणनि जूं कानियूं वालियूं थी वयूं बाबू त कान बचाए वियो तुंहिंजो छा थींदो कहिड़े गोगीअ खे आॾो ॾींदे दौरान जे लाइ जुड़िया कि माई वीसी जा पैसा खयो किथे मुंह तो कोन थी कयो वञे ॻोठ छॾे काॾे वेंदी पहलवान छोरी खे बि ॿाहिरि मोकिले छॾियो अथसि भाउ जो बि घर खपाइनि पिया मूंखे त लॻे थो इहो संदो घर बि खपाए छॾियो हूंदो पोइ हिते रहियो गुलू पोइ अदा गुलू खे पाण छा कंदासीं हा पोइ पैसा खयो हलिया वेंदा पोइ हल भला हली हाला वाला वठी अचूंसि त काॾे थी वञे हलिया हला भलो कंदो अदा तेरी बंटी पजा माई सुहागण काॾे निकिरी पई वञा थी पई मुर्शिद जे ज़ियारत ते हलंदे मुर्शिद ए नहीं वरी केड़ो तुंहिंजो मुर्शिद आ
मां काॾां जो बि मुर्शिद कयां ओलह जो ओभर जो उतर जो ॾखण जो तंहिंमें तुंहिंजो छा वियो भाई असांजो कुझु बि न वियो ईअं ई असां पुछो पे तूं खामखा नाराज़ पई थी तव्हांखे ख़ौफ़ थियो आहे त अधी त लॾो खयो पई वञे जे असां हितां लॾो खयूं बि त हिननि खे कहिड़ो ॾुख थींदो या ख़ौफ़ थींदो हे त हाथी ख़ुशि थींदा त हितां निकिरी विया हल जुड़िया माई खां हाल वाल वठण मन पंहिंजी गिटी पटराइण हल सुहागण चवंदी आहे सच पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे मच सभु थी सम्झां सभु हाणे अचे विगोड़ पियो अथव पेट में त अलाए माई विषया पैसा खणी निकिरी न वेंदी सवाई हूअं असां वती अथव विषया वठंदव ॾींदसि रुपयो बि कंहिंखे कोन पुट विझो पालू जो रड़ियूं करे कालू जो ए मारू आ जोट डुप 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 अली रे डुप इन भागो कंदो छा थो अते पियो किथे मुंहिंजे मथां कारो इल्म त नथो करे या कारा जिन त नथो बचे जेकॾहिं ईअं हूंदो त पोइ मुंहिंजो छा थींदो डुप काने वियो दिल कारे वियो अचो कयो न पड़े जो कम पूरो न मुर्शिद सही न मूंखे पक थी वई त तूं वॾो गिरनार आई अॼु खां पोइ मां बि तुंहिंजो मुरीद आहियां जीअं तूं चवंदे ईअं ई थींदो पर मूं ते रहम कर समझी वई न छा करणो आहे हा मां सम्झियुसि पोइ वञी पंहिंजो कमु कर ऐं ख़्यालु रहे त के ॾिसी न वठे जेकॾहिं त जिन मामलो अची वियो त ही त केर बि कोन्हे को इहो अजायो मुंहिंजो वहम आहे वेहो था बेच अचे हितां चपटी खणी वात में विझ मांखे बि ॾे अरे भलायूं कजाए भला हिन सखियुनि जे सदके में का भलायूं कर बाछारा बाछ ॾिसे छा थो मूं ॾे खाओ नहीं हो खाओ भलाई थई इन्हे में पीर छा मां ही खावां हा हा भला पीर ॾमिरजी पवे छा खाइणी थई खा छा मां ही खावां ओ अदा मुर्शिद जी खा खा इन्हे में वॾी शिफ़ा आहे मां तोखे चयो त चपटड़ी खणी अचो जेका माण्हू खाई सघे तूं जो लप भरे खणी आहे त हाणे इहा हारण बि गुनाह आहे इन करे खा अदा हाणे हे उछले मुर्शिद साईं जी बेहुरमती त नाहे न करणी हा ॾिसो हेॾे ॾिसो मां खा हाणे इहो सभु तूं खा जल्दी कर त पोइ हलो हाणे ॾिसे छा थो इहा पोइ ते जेका बि बची आहे इहा समूरी तोखे खाइणी पवंदी हाणे जे तूं न खाईंदे त मुर्शिद साईं त नाराज़ थी पवंदो न पोइ कहिड़ो दुआन घुरण जो असर थींदो खावां तो अधी खावां तो मुर्शिद साईं ॾमिरजे या न ॾमिरजे मगर तूं ॾमिर पई आओ मां तुंहिंजे लाइ दुआ घुरी हुई अम्मा घर में नाहे तो मुंहिंजे लाइ मानी बि नाहे कई मूंखे पुपी ॿुधा थोड़ी वई आहे त मां करे छॾियां मानी अरे तोखे ख़बर नाहे त गुनू मानी खाई तो बीह अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते
मां घर में ना है तो तो मुझे ला मानी भी ना है कहीं मूंखे पुपी ॿुधाए थोड़ी वई आहे त मां करे छॾिया मानी अरे तोखे ख़बर ना है त गुनू मानी खाई तो भी अहिड़ा पादर त को पंहिंजी ज़ाल खे बि न हणंदो जेतिरा तूं मूंखे हया आहिनि अजा तो मथां मां रियायत कई आहे न त मां वॾो किनो माण्हू आहे किनो माण्हू जेकॾहिं न तुंहिंजी इहा हालत रही त पोइ तोसां केरु शादी कंदो तूं छा थो सम्झी त मां तोसां शादी कंदुसि मुंहिंजो मक़सदु त तोसां कहिड़ी छोकिरी शादी कंदी हा पोइ इहा ॻाल्हि कर न टे ॼारियो हुई हू वरी सम्झो मूंसां शादी करण लाइ अलाए हिते रहियो पियो आहे अलाए छी 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 तोखे ॾसां मां त छा का छोकिरीअ जी शादी कोन कंदी जो छा चई मां गॾु आहियां गॾा न आहीं न त गॾा खां घटि बि न आहीं हाणे वात न हल जल्दी शादी करे वठ शादी अरे मुंहिंजो मक़सदु मानी करे वठ दिमाग़ ई ख़राब करे छॾियो अथई मां चवण मानी पियो चाहियां शादी वात मां निकिरी वियो तो बि खणी ॾंद कढिया आहिनि तुंहिंजी नियत में खोट आहे छा निभागा घणो सियाणो न थी खोट आहे मां तोसां को शादी करण थो चाहियां छा मूंसां मिठी शादी कंदी मिठी 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 मुंहिंजी अख में बि आहे मतां हुनजो नालो वरितो अथई अरे जो छा चई तुंहिंजूं अखियूं मिठीअ में मज़ाक कयुमि मज़ाक होश न विञा हूअं बि इहा खटी तो जड़े बद दिमाग़ खे पंहिंजी छोकिरी जो संग थोड़े ॾींदी अरे बस कर हा बद दिमाग़ ऐं किनो माण्हू सिर्फ़ु तो ते रहंदा आहियां बाक़ी मां वॾो होशियार माण्हू आहियां अक्सर छोकिरियूं मूंते मरंदियूं भई बाक़ाइदे अदी सॼी प्लेट खाई चट कई आके ज़रो बि कोन ॾिनई अदा नज़र न्याज़ जो हो बिस्मिल्लाह करे खाधो हर तोखे हे पियो आहे न हे पीर जी खाक ना है चइबो आहे खाक पर हे लूण आहे लूण हा ही खावा त छा कयां मां तुंहिंजे लाइ देग लहरायां ॿुधाए तरसी करे खा मुनकर न थी जेसी ताईं तूं हीअ मुर्शिद जी खाक खाई पूरी न कंदे तेसी ताईं ॿियो कुझु बि तोखे खाइणो न आहे अदी जॾहिं खां आया आहियूं तो ई मूंखे लूण जा गंढा खाराइनि असल पेट में वट पिया पवनि वधीक थोरो बि लूण खाधुमि न त कोन बचंदुसि तौबा कर अदा तौबा कर हे मुर्शिद जे खाक खे तूं लूण थो चहीं पियो कुझु बि हुजे पर चइबी मुर्शिद जी खाक मुनकर थो थिए पियो तोखे त कंहिं पीर मुर्शिद ते आहे ई एतमाद कोन यकीन रखो तॾहिं त इहे हाल थिया थी सड़ी सुकी नासुकियूं यकीन आहे अदी यकीन आहे पर हाणे पेट में साप कान्हे तूं थोरो खाई ज़रो ॾिस त ख़बर पए अदा मुर्शिद जो मुनकर न थी बिस्मिल्लाह करे शुरू थी वञो भला खणी बि त पाण आए हैं न हाणे मुर्शिद नाराज़ न थींदो जे इहा उछलियूं त न कर इएं खा कोन छॾींदी जेसी त इहो लूण खाई खाई न मरंदुसि न त ही ॾाइण कोन छॾींदी ठाहियो हाणे ठाहियो मुनकर कोन थो मरे पियो हा जल्दी कर त हलो देर थी थिए सुहागण चवंदी आहे सच हर कंहिंखे लॻंदो आहे मच खावा पियो ॾाइण वांगुरु पई ॾिसे तकड़ कर त हाणे हलणो बि आहे पर तने पेट में सूर न विझी उछलता है ना मां परते ॾिसां त नथे को वड्डी इहे तुंहिंजो पोयूं शरारत तॾहिं त स्कूल बि अखर ई न पढ़ी बाबो इन सूर में पी मुंहिंजा सच्चा मुर्शिद पीओ मूं तुंहिंजे लाइ न ही पंहिंजे हथनि सां थधो मिठो शीरो ठाहियो आहे सीर मां इने खे त कीअं थी चमचनि सां गुदे गुदे खाराए मूंखे त देगड़ी बि चटण लाइ कोन थी ॾे पड़ो मुझे खाते में अखियूं विझी वेठो आहे मुंहिंजी सची मुरिदाणी विझे न पेट में सूर अरे रे तूं पाण हिकिड़ो वॾो सूर आई तोखे कहिड़ो सूर पेट में पवंदो चाचा मां चवां थी मुंहिंजे सचे मुर्शिद सां अदब ऐं इख़लाक़ सां ॻाल्हाए ॾिसी नथो त सचे मुर्शिद जे अचण खां पोइ मीरे जूं निंडरूं फिटी हराम थी वयूं ऐं मां न केॾी सुकून सां थी निंडरूं कयां हिन निभागे जे मथां जंहिंजी बि नज़र पवंदी उन त ज़ाहिर आहे सुकून ऐं आराम बर्बाद त थींदो ई थींदो
दिलि चवे थी त हिन उठ जो मां भुत विझां पोइ हिनखे ख़बर पवंदी त मां कारे इल्म जो केतिरो माहिर आहियां। मुर्शिद साईं चवंदा न आहिनि त असी मत खसी पोड़ो हाणे बताल थी वियो आहे हिनखे माफ़ करे छॾे। तुंहिंजे करे मां हिनखे माफ़ करे छॾियो मुंहिंजी सची मुरीद राणी, न त हिनखे मां ताड़े खाक करे छॾियां। जीजा अम्मा किताब कढराए आई है मुर्शिद साईं खां। कोई छा चयो सचे मुर्शिद? सचे मुर्शिद चयो इन पूरे बंगले मथां कारो इल्म थियल आहे ऐं हंध हंध ते तव्हांजा बुत पुरियल आहिनि। छा कारो इल्म में बुत पुरियल आहिनि? हा जीजा सचे मुर्शिद अम्मा खे चयो कि पढ़ाई वारे खे घुराए बंगले मथां कारो इल्म ई बुत न कढराया त कोई वॾो नुक़सान खाईंदव ऐं मुंहिंजा तावीज़ असर कोन कंदा। पोइ उन मुर्शिद साईं खे वठी अच जेको मलो खां वठी रहियल आहे। असल में उहो तव्हांजो दुश्मन आहे जेको ॿ ॾींहं पहिरीं आयो न इन ई कम लाइ आयो। बंगले मथां कारो इल्म करण ऐं बुत पुरण लाइ आयो हो। मिठी हाणे असांजो छा थींदो? छा मां मरी वेंदसि? हा जीजा जीअं बुत ॻरंदो वेंदो तीअं तूं ऐं साईं अरबाब ख़तम थींदा वेंदा। ॾिस मिठी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे ख़ौफ़ ज़्यादा न कर। इन्हनि शयुनि जो को हल ॻोल्ह त जीअं मां पंहिंजी जान छॾायां। जीजा असां वारो मुर्शिद इन्हनि कमनि जो वॾो माहिर आहे पर उनजी फीस वॾी आहे। अम्मा उनखे मिनथू करे थकी पई पोइ बि साईं मुर्शिद चयो हिकु राति जा 50,000 वठंदसि। 50,000 खां वॾी ॻाल्हि कान्हे का, जी आहे त जान आहे। हिकु राति जा जीजा 50,000 वठंदो पोइ ख़बर न आहे मुर्शिद साईं खे त केतिरियूं रातूं लॻनि बुत कढण में कारो इल्म बंगले मथां ख़तम करण में। पैसे जी का परवाह कान्हे का, तूं रुगो पंहिंजी माउ खे चए तो मुर्शिद साईं खे हिते घुराए। जीजा इन कम में पैसो घणो ख़र्चींदो पहिरियां तूं ऐं भोतार साईं सलाह कयो किथे ईअं न थिए मुर्शिद साईं अचे ऐं भोतार साईं हुनखे दरता तड़े कढे पोइ तूं हू छितो थी पवंदो ऐं होॾां अॻु में हू छितो लॻो पियो आहे पोइ त कमु रहंदो ख़राब थी वेंदो। मूंखे पक आहे त अरबाब साईं जवाब न ॾींदो पर अचे त वरी बि मां हुन खां पक कयां। मां वञा थो मुंहिंजी सची मुरीद राणी दुश्मननि जो ॾुंडियूं हराम करण लाइ। हक़ मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजा सुहिणा मुर्शिद मुंहिंजा प्यारा मुर्शिद। जॾहिं तूं मूंखे सुहिणो चवंदी आहे न त मुंहिंजो अंदरि ठरी पवंदो आहे। ईअं मूंखे अम्मा बि कॾहिं सुहिणो न आहे चयो जीअं तूं चवंदी आहे। मुर्शिद साईं मां सच चवंदी आहियां तव्हांजे हुस्न ऐं सूंहं जे साम्हूं त चढ़ बि शर्माए वेंदो आहे। मां सम्झी वियुसि तोखां वधीक मुंहिंजी सची मुरीदाणी ॿी का बि न थींदी। हाणे कोड़ा लॻनि या फटका लॻनि या बंदूक हणी बीहनि पोइ बि मां तोखे तुंहिंजो हक़ु वठी ॾींदुसि। भली हाणे हू कहिड़ो बि ज़ोर लाहिनि पर तुंहिंजो हक़ु खाई न सघंदा। हाणे इज़त सां उन्हनि न मञियो न त कारे इल्म जे ज़रिए साड़े खाक करे छॾींदोमान। बत विझा पालू खे रड़ियूं करे कालू ऐं माण्हू आहे जा उठ डुप डुप अबारे डुप डुप। हक़ मुर्शिद मुंहिंजा सचा मुर्शिद अलाह खां पोइ तो मुंहिंजा आसरो आहे तूं ई त मूंखे पंहिंजो हक़ु वठी ईंदे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पादे ते